to Time News Studios. You are watching 12 AM Bulletin. I wish to move that the bill for proper management and administration of the Waqf properties, the Islamabad Capital Territory Waqf Properties Bill 2020 be passed forthwith. Order in the house, please. अभी देख ले आपके साथ खड़ा है कि नहीं खड़ा. मिस्टर स्पीकर, एक मिनट. मुझे देखिए ये कॉन्स्टिट्यूशन माशाल्लाह आप मेरे करीवाल हैं, सो अभी से आप जो है ना अपना गला इतना खराब ना करें. मेरी गले की फिक्र न करो, दस्तूर की फिक्र करो, इस पार्लियामेंट की फिक्र करो. All those in favor of it में से aye. All those that say no. I think ayes have it. The motion is adopted and consequently the bill is passed. बिन्ही ऐवाननि में हुकूमत खां 10 वोट वधीक हुअण बावजूद ओपोज़िशन बिल्स जी मंज़ूरी रोकराइण में नाकाम. गडियल पार्लियामेंट जे इजलास में हुकूमत पंहिंजी अक्सरियत ॾेखारण में कामयाब थी वई. ओपोज़िशन जे गोड़ ऐं एहतजाज बावजूद एंटी मनी लॉन्ड्रिंग, दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं इस्लामाबाद वक़्फ़ मिल्कियतनि बाबति बिल्स अक्सरियत राय सां मंज़ूर. ओपोज़िशन जूं समूरियूं तरमीमूं रद्द. एंटी मनी लॉन्ड्रिंग बिल जी शिकवार मंज़ूरी दौरान ओपोज़िशन जो एहतजाज, गो स्पीकर गो जा नारा. ओपोज़िशन लीडर शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो ऐं मुख़ालिफ़ धुर जा ॿिया अॻवान ऐवान मां वॉकआउट करे विया. ओपोज़िशन जी गैर मौजूदगी में इस्लामाबाद हाई कोर्ट तरमीमी बिल, पाकिस्तान मेडिकल एंड डेंटल तरमीमी बिल ऐं सर्विंग एंड मैपिंग तरमीमी बिल बि मंज़ूर. पार्लियामेंट जे गडियल इजलास दौरान 217 हुकूमती मेंबर्स मां 16 गैर हाज़िर ऐं 226 ओपोज़िशन मेंबर्स मां 36 गैर हाज़िर रहिया. इजलास दौरान शाह महमूद कुरैशी ऐं बाबर रहमान जी मुख़ालिफ़त बाद शहबाज शरीफ ऐं बिलावल भुट्टो खे ॻाल्हाइण जी इजाज़त न मिली ॾिनी. समूरी ओपोज़िशन ख़राब नाहे, पर अॼु ओपोज़िशन अॻवाननि बाबति मुंहिंजा ख़दशा सही साबित थिया. ओपोज़िशन पंहिंजा केस ख़तमु कराइण लाइ तजवीज़ूं पेश कयूं. ओपोज़िशन वारनि मनी लॉन्ड्रिंग नाहे कई त पोइ खेनि छाजो रप आहे. पार्लियामेंट खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म FATF कानूननि जी मंज़ूरी ते हुकूमती ऐं इतिहादी मेंबर्स जा थोरा मञिया. इमरान ख़ान चयो त PTI ऐं उन जे इतिहादनि साबित कयो त उहे पाकिस्तान सां गॾु आहिनि. ओपोज़िशन अॻवाननि ऐं मुल्क जा मफ़ाद हिक ॿिए जे उबतड़ आहिनि. FATF जी ग्रे लिस्ट असांखे विरासत में मिली, जंहिंमां निकिरणु मुल्क जे मफ़ाद में आहे. इमरान ख़ान चयो त उमेद हुई त अॼु ओपोज़िशन कोरोना खे मुंहुं ॾियण ते हुकूमत जी वाखाण कंदी ऐं थोरा मञींदी. WHO दुनिया खे चवे थी त पाकिस्तान खां सिखो. वज़ीर आज़म लाहौर मोटरवे जहिड़ा वाक़िया रोकण लाइ कानून साज़ी ऐं पुलिस में सुधारा आणण जो ऐलान कंदे चयो त अहिड़ो बिल आणियूं पिया जंहिंसां ॾोहारियुनि खे इबरतनाक सज़ा मिली सघंदी. अॼु पार्लियामेंट जी कार्रवाई खे लताड़ियो वियो. स्पीकर रेड लाइन पार करे छॾी. FATF बाबति 12 बिल्स जी हिमायत करण बावजूद ओपोज़िशन जूं जाइज़ ऐं मुनासिब तरमीमूं बि रद्द कयूं वयूं. ओपोज़िशन लीडर शहबाज शरीफ जे मुख़ालिफ़ जे अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस. शहबाज शरीफ चयो त जांच करायूं पिया त कहिड़ा कहिड़ा मेंबर ऐवान मां गैर हाज़िर रहिया. APC में सभु गॾिजी हुकूमत जे हवाले सां फ़ैसिलो कंदासीं. PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पार्लियामानी तारीख़ में कॾहिं बि स्पीकर जो एतिरो गैर जमहूरी रवैयो नाहे ॾिठो. हुकूमत खे सम्झाइण ऐं संदन मदद लाइ ऐवान में आया हुआसीं, पर ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾिनो वियो. गैर आइनी तरीक़े सां कानून साज़ी कई वई. बिलावल चयो त हुकूमत ॿीहर ॻणप कराए हा त एक्सपोज़ थी वञे हा. असांखे शक आहे त हुकूमत सलाहकारनि खे बि वोट में शामिल कयो, न त ॿीहर ॻणप कराइण में कहिड़ो मसइलो हो. आइन के अंदर उन 5 एडवाइजर्स के पास ये पावर है, ये रियायत है, पावर नहीं, ये रियायत है कि वो हाउसेस के अंदर बैठ सकते हैं और हाउसेस के अंदर बात कर सकते हैं. ना एग्जीक्यूटिव फंक्शन मिनिस्टर का कर सकते हैं. बाबर रहमान साहब एडवाइजर हैं, SAPM नहीं है, तो सिर्फ जो प्रोहिबिशन है, कदगन है, ये वोट नहीं दे सकते. उस जजमेंट में ये बात जो रजा रब्बानी साहब कह रहे हैं, ये लिखी हुई दिखा दे, आई कंसीड, बात खत्म. ये जजमेंट में बात नहीं है, टू द बेस्ट ऑफ माई मेमोरी, क्योंकि अगर ये पहले कहते हो जजमेंट में ले आता. द ओनली एम्बार्गो as far as 57 is concerned is the fact
that he is not entitled to vote. That's it. That is the only embargo. तो ये बात इन्फर नहीं की जा सकती कि ये बिल प्रेजेंट नहीं कर सकते, ये वोट नहीं दे सकते। बाबर अवान सलाहकार है, वज़ीर ना है, पार्लियामेंट में रिथ पेश नथो करे सघे। पीपी सेनेटर रज़ा रब्बानी जो पार्लियामेंट के गडियल इजलास दौरान एतराज़। रज़ा रब्बानी चयो त हाई कोर्ट के फ़ैसिले मूजिब सलाहकार ऐं ख़ुसूसी मुआविन पार्लियामेंट में बिल पेश नथा करे सघनि। खेनि रुगो इहा रियायत मिलियल आहे त हू पार्लियामेंट में ॻाल्हाए सघनि था। वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम जवाब ॾींदे चयो त सलाहकारनि ऐं ख़ुसूसी मुआविननि ते रुगो वोट कास्ट करण ते पाबंदी आहे। कराची लाइ 1100 अरब रुपयनि जे ख़ुसूसी पैकेज लाइ अहम अॻभराई। सिंध सरकार अमल दरामद कमेटी क़ाइमु करे छॾी। चीफ सेक्रेटरी तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि प्रोविंशियल कोऑर्डिनेशन एंड इम्प्लीमेंटेशन कमेटी जो सरबराह वॾो वज़ीर मुराद अली शाह हूंदो। PCIC जे मेंबर्स में एडमिनिस्ट्रेटर कराची, चीफ सेक्रेटरी सिंध, NDMA, कोर हेडक्वार्टर्स कराची ऐं वफ़ाक़ी हुकूमत जा नुमाइंदा बि शामिल हूंदा। कमेटी कराची में वफ़ाक़ी तोड़े सूबाई मनसूबा मुकम्मल करण लाइ प्लान जोड़ींदी ऐं 15 ॾींहनि में इजलास घुराए तरक़ियाती रिथाउनि ते कम में अॻभराई जो जाइज़ो बि वठंदी। वफ़ाक़ी सरकार जबरी गुमशुदगियुनि बाबति वफ़ाक़ी काबीना जी कमेटी जोड़े छॾी। कानून वारो वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम कन्वीनर मुक़रर। घरू वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छॾियो। कमेटी में IG इस्लामाबाद समेत ISI ऐं IB मां बि हिकु मेंबर शामिल। कानून वारी वज़ारत जे तर्जुमान जो चवणु आहे त कमेटी गुमशुदगी वारनि वाक़िअनि जे अज़ाले लाइ सिफ़ारिशूं बि पेश कंदी। हैदराबाद में वैक्सीन ज़रिए पोलियो जो पहिरियों केस ज़ाहिर। टंडो हैदर वासिन 6 सालनि जी नीगरी सिंधिया खे पोलियो जी तस्दीक। सिहत खाते मूजिबि वैक्सीन मां पैदा थियल केस खे P2 वायरस सड़ियो वञे थो। ज़रियनि मूजिबि कराची में पोलियो जे अहिड़नि केसिस जो अंग 8 ऐं मुल्क में 62 आहे। हिकु भेरो ॿीहर BRT जे बसनि खे बाहि लॻी वई। 2 बसनि खे बाहि लॻण बाद बस सर्विस आरज़ी तौरु मुअतल कई वई। तर्जुमान ट्रांस पेशावर जो चवणु आहे त 2 बसनि में लॻंदड़ बाहि जा कारण मालूम करण लाइ जांच कई पई वञे। BRT बसूं ठाहींदड़ कंपनी जी टीम समूरनि बसनि जो मुआइनो कंदी। लाहौर भरिसां मोटरवे ते लॼा लुट वारे केस में अॻभराई। मुख्य जवाबदार आबिद जी घरवारी गिरफ़्तार। ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार औरत सां आबिद जी ॿी शादी थियल आहे। केस जो जांच ऑफिसर बि तब्दील। इख़्तियारनि केस गुजरपुरा मां लाहौर जे नारकली थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। लाहौर पुलिस जो चवणु आहे त केस में दहशतगर्दी जा कलम शामिल हुजण सबबि सब इंस्पेक्टर बदिरां इंस्पेक्टर जांच करे सघे थो। मुख्य जवाबदार आबिद अली जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। इंसानी हक़नि बाबति क़ौमी असामी स्टैंडिंग कमेटी तरफ़ां तलबी बावजूदि इजलास में पेश न थियण ते CCPO लाहौर खे नोटिस जारी। कमेटी तरफ़ां CCPO लाहौर उमर शेख ख़िलाफ़ इस्तेहकाक वारी रिथ जमा कराइण जो बि फ़ैसिलो। कमेटी मेंबर्स कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त छा उमर शेख आसमान तां लथो आहे जो तलबी बावजूदि पेश नाहे थियो। संदसि रवैये सां मेंबर्स जो इस्तेहकाक मजरू थियो आहे। पाकिस्तान में परॾेही शहरनि के जाली वीज़ा जारी थियण जो इंकशाफ। वफ़ाक़ी घरू खाते FIA खे जांच लाइ लेटर लिखी छॾियो। DG FIA वाजिद ज़िया ॾांहुं लिखियल ख़त में वफ़ाक़ी घरू खाते जो चवणु आहे त एजेंट्स घरू खाते जे अहलकारनि सां मिली भगत करे 3 ॾींहनि में जाली वीज़ा जारी करे रहिया आहिनि। मामले जी जांच करे फौरी रिपोर्ट पेश कई वञे। इस्लामाबाद में बोगस वीज़ा ते सफ़र कंदड़ हिकु चीनी शहरी पकड़िजी पियो हो। वाक़े बाद वफ़ाक़ी घरू खातो हरकत में अची वियो। कराची जा शहरी ऐं सुप्रीम कोर्ट के इलेक्ट्रिक मां मुतमइन नाहिनि। के इलेक्ट्रिक जे चवण ते सीड़पकारी जे नाले ते शहरनि मथां वधीक बार नथो विझी सघिजे। नेपरा चेयरमैन जूं के इलेक्ट्रिक तरफ़ां बिजली महांगी करण लाइ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान ॻाल्हियूं। नेपरा चेयरमैन चयो आहे त के इलेक्ट्रिक सीड़पकारी जा हदफ़ पूरा न कया ऐं किथे बि सीड़पकारी जा असर नज़र नथा अचनि। असां त बरसाति दौरान बि कराची में लोड शेडिंग ॾिठी। के इलेक्ट्रिक जे CEO ॿुधणी दौरान चयो त मुस्तक़बिल में बिजली जी ट्रांसमिशन ऐं विच ते सीड़पकारी करणु चाहियूं था। बरसाति दौरान फीडर्स जी हिफ़ाज़त लाइ बिजली बंदि कई वई हुई।
के इलेक्ट्रिक कराची वासन लाइ बिजली ₹1.54 महांगी करण की दरख्वास्त नेपरा में दाख़िल कई हुई। हैदराबाद में एंटी करप्शन कोर्ट सिंध यूनिवर्सिटी के फंड्स में मुबैना घोबिन वाले केस में गिरफ़्तार प्रोफेसर असगर हकड़ो की ज़मानत मंजूर कर छड़ी। जवाबदार के ₹1 लख जा मुचलका जमा कराने जो हुक्म। अदालत केस में नामज़द ॿियनि 33 जवाबदारनि की अबूरी ज़मानत में ॿिए 8 ॾींहनि जी वाद करे छड़ी। ॿुधणी दौरान एंटी करप्शन की जांच ऑफिसर अदालत का शाहिदियों पेश करण लाइ मोहलत तलब कई। जांच ऑफिसर जो चवणु हो तो यूनिवर्सिटी में अञा कुछ रिकॉर्ड हथ न अची सघियो आहे। एंटी करप्शन खाते सिंध यूनिवर्सिटी के वीसी सूदो 60 खां वधीक जवाबदारनि खिलाफ़ 71 करोड़ रुपयनि के मुबैना घोबिन जो केस दाख़िल किया हो। जामशोरो की अदालत अमेरिकी औरत से मुबैना फ्रॉड वाले केस में घुरबल सबूत न हुजण तां ॿिन्ही जवाबदार भाइरनि के बाइज़्ज़त बरी करे छॾियो। अमेरिकी औरत पेट्रिशा मैरिन जवाबदार रिहान ऐं संदसि भाउ शायान बेग खिलाफ़ केस दाख़िल करायो हो। संदसि इल्ज़ाम हो तो रिहान शादी जो डटो ॾेई स्कूल ठाराइण के बहाने साणस 45 लख रुपयनि जो फ्रॉड कियो, जंहिंमें संदसि भाउ शायान भी मुलविस हो। शिकारपुर वेझो रुस्तम मोड़ वटि हथियारबंदनि की फायरिंग, एक ॼणो मारिजी वियो, एक वाटेड़ो ज़ख़्मी। मक़तूल ज़ुल्फ़कार आराई के लाश ऐं ज़ख़्मी अमजद शेख के सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो। पुलिस मूजिब वाक़ियो आराई बिरादरी की ॿिनि धुरियुनि में हलंदड़ संगावती तकरार जो नतीजो आहे। जांच शुरू करे जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ कार्रवाई अमल में आंदी वई आहे। पनवाकिल वेझो मासूम नीगर से बदफेली जो केस दाख़िल। पुलिस जवाबदार अकबर चौहान के गिरफ़्तार करे न सघी। FIR में नीगर की अमड़ मौक़िफ़ इख्तियार किया तो जवाबदार अकबर गाह करण बहाने मुंहिंजे मासूम पुट के वठी वियो, जिते केस बदफेली जो निशानो बणायो। मेडिकल चेकअप दौरान नीगर से बदफेली की तस्दीक थी वई। सेवण में दगा कलंदर लाल शहबाज के मुलाजमन तरफां पांधीड़नि खां बास जा पैसा वठी नज़राने की पेती बदिरां खीसे में विझण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद इंतजामिया हरकत में अची वई। औकाफ खाते दरगाह के माली कुर्बान अली ऐं ख़ादिम मोहम्मद आलम के मुअत्तल करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। दरगाह के मुलाजमन ते इल्ज़ाम आहे त हू न रुगो बास जा पैसा खीसे में विझनि था, पर पांधीड़नि तरफां मज़ार ते चाढ़ियल चादरूं बि अधु मुल्ह ते दुकानदारनि के विकिरो कंदा आहिनि। दरगाह गरहोर के गादी नशीं सैयद आसिफ शाह पंहिंजी धीउ डॉक्टर माहा के केस में मेडिकल बोर्ड जोड़न लाइ अदालत से राब्तो करे वरितो। कराची की मकामी अदालत में दाख़िल दरख्वास्त में सैयद आसिफ शाह मौक़िफ़ इख्तियार किया है तो पुलिस डॉक्टर माहा के वाक़े के आबघात करार ॾिनो ऐं शाहिदियूं भी उन हिसाब से गॾु कयूं वयूं। डॉक्टर माहा जो पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर ग़लत रिपोर्ट ॾिनी है, तंहिं करे वाक़े की हर रुख में जांच लाइ नओं मेडिकल बोर्ड जोड़ियो वञे। दरख्वास्त में डॉक्टर माहा की क़बर कुशाई, पोस्टमार्टम ऐं वधीक तिबी मुआइने लाइ इजाज़त ॾियण जी भी इस्तदा। घर माइटन जा पादर स्कूल दे माइट जा मास्टर जा पादर हाणे माण्हू केड़ा मुंह करे वञी खुदगजी करे त भले बाक़ी ॿियो त को ना दुआ लगनी ना दवा लगनी। ॿियो हाणे स्कूल अलाह को इने वरी कोरोना के हाणे स्कूल बंद थी वञे, न को हुजे न को टेंशन हुजे, माण्हू सुकून था वेठो त हाणे माण्हू ना रांदि सिखलाए ना मोबाइल हलाए आए। मुल्क में तालीमी इदारा खुलण बाद कुछ ॿारनि खे गणती वठी वई। एक मासूम ॿार जी मज़ाहिया वीडियो वायरल। वीडियो में ॿार चवे थो त स्कूल खुलण बाद मज़ा ही ख़त्म थी विया। घर में वालदेन ऐं स्कूल में मास्टर मारकुट कनि था, वञूं त केॾां वञूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां।